अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां हीअ टेलीस्कोप ॾिसो पिया। हीअ मूं ठाही आहे हाणे, जेको आहे कंहिं दोस्त खे गिफ्ट करण जे लाइ। आस्ते आस्ते कमु कयूं पिए, नेट कमु मुकमल थी वियो आहे। हिनखे मिटी खां बचाइण जे लाइ ढकिणो हूंदो आहे। हीअ वरी हिते वरी जेको आहे सन फिल्टर लॻंदो सिज जो मुशाहिदो करण लाइ। हिन ढक ॾेई छॾियो मिटी जो थोरो बचाइण जे लाइ। फॉक्सर आहे ऐं हीअ कुंडा आहिनि खणण जे लाइ। हिनखे तव्हां हीअ खणी सघो था हथ में किथे बि। ऐं ॿियो हिन कुंडे में जॾहिं खणणो आहे हिनखे खणी सघो था इज़ीली। हिन सां गॾु हाणे हिन में हींअर मिरर लॻल कोन्हे। हाणे हीअ ठाहियो आहे सेकेंडरी मिरर जो एडजस्टर, जंहिंखे स्पाइडर चवंदा आहियूं। हीअ ठाहियो आहे, हीअ सिधो सिधो हिन में ई लॻंदो आहे। वरी कढी वठो, लॻाए वठो, अहिड़ो सिस्टम आहे। फिक्स आहे सभु, PVC पाइपनि में ई ठहियलु आहे। हीअ आहे सेकेंडरी मिरर। ऐं उन खां पोइ हीअ आहे मेन मिरर, जंहिंमें हीअ सिस्टम ठहियलु आहे। पोइ हीअ ॾिसो एडजस्टर लॻल आहिनि टे, जंहिंसां तव्हां हिनजी कोलिमेशन करे सघो था। हिनखे बि ईअं सिधो सिधो तव्हां टेलीस्कोप में लॻाईंदो, सिधो सिधो टेलीस्कोप में तव्हां लॻाईंदो। हीअ आहे मिरर। मिरर हे अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि। हिन जे अंदरि विच में हिकिड़ो सेंटर नट आहे। इहो ॾिसो हेठि इन ते टोपी वारो नट आहे, जंहिं ते हीअ तख़्तो बीठल आहे, उनजे मथे हीअ लॻल आहे। हिन नटनि सां तव्हां हिनखे हिनजो एंगल चेंज करे ठाहे सघो था। हिनखे पोयां रुॻो ईअं टेलीस्कोप में लॻाइणो आहे, वरी जॾहिं खपे कढी वठिणो आहे। हुन खां अलावा हिन सां गॾु हिकिड़ो हीअ मोबाइल होल्डर आहे। हीअ मोबाइल होल्डर आहे जंहिंसां तव्हां आईपीस ते लॻाए मोबाइल लॻाए तव्हां लाइव वीडियो रखी सघो था, रिकॉर्डिंग करे सघो था, या मल्टीमीडिया TV ते स्क्रीन शेयरिंग करे तव्हां उहो जेको ऑब्जेक्ट ॾिसो पिया हिन में उहो हुन ते आणे सघो था। इहो हुन जे लाइ हूंदो आहे। हिन में लॻंदो मथे, हिते हिन मथे हिते लॻंदो। उन खां पोइ साईं हीअ सन फिल्टर आहे। इहो सन फिल्टर आहे, इहो हिते लॻंदो, हिन जी माप ते ठहियलु आहे। हिन सां तव्हां सिज जो मुशाहिदो करे सघो था। हिन में टे नट आहिनि जेके उन्हनि सां सेटिंग लॉक करे हिनखे ते ढकणु लाइ हिन ते लॻाए हलाए सघो था। उन खां अलावा हिन में हीअ आईपीस गॾु नवां TV जो आहे। हिकिड़ो हीअ 10 जो आहे, हिकिड़ो वरी 4 जो आहे। इहे आहिनि। उन खां अलावा हिन में हिकिड़ी ॿी शइ गॾु आहे, DSLR कैमरा सां कनेक्ट करे सघो था तव्हां हिनखे। हिन कनेक्टर सां तव्हां करे सघो था। हीअ कनेक्टर सिधो तव्हांखे हिन में लॻाइणो आहे ऐं हिन में DSLR कैमरा लॻाए तव्हां का बि रिकॉर्डिंग करे सघो था। त हीअ बि हिन जे लाइ हिकिड़ो घुरायल आहे। हिन में अञा हीअ जेको फॉक्सर आहे, हिन जी जेका रेक आहे इहा ॿी लॻाइणी आहे। हीअ आंदी प्लास्टिक जी, मज़ो न कई। हीअ ॿी लॻाइणी आहे, छो त हीअ थोरो अड़ी थो करे केॾी केॾी महिल, हले त पियो पर मज़ो नथो करे। सुठी वारी शइ मेटल वारी लॻाइणी आहे। हीअ हिन जा व्हील आहिनि जेके फिराइण वारा। इहो सॼो हिन जो सिस्टम आहे। हीअ आहे 150 mm जी, हिन जो डायमीटर 150 mm ऐं हिन जी फोकल लेंथ जेका आहे 750 आहे। 750 मिलीमीटर हिन जी फोकल लेंथ। फोकल लेंथ जो मक़सदु इहो आहे त हितां खां वठी जेको फ़ासिलो आहे मेन मिरर खां वठी सेकेंडरी मिरर ताईं ऐं सेकेंडरी मिरर खां वठी वरी आईपीस ताईं, इन फ़ासिले खे फोकल लेंथ चइबो आहे। उहो आहे 750 mm। त हीअ अञा बसि हाणे जस्ट हींअर मुकमल कई आहे।
यही वीडियो कई अञा हाणे मिरर मूं लॻायो कोन्हे। हाणे राति जो लॻाए पोइ कंहिं तारे ते या कंहिं ते रखी कंहिं जुपिटर वग़ैरह ते हिन जी खुली मिशन कंदुसि। बाक़ी सॼी मुकमल आहे ख़ैर सां। उमेद है महिनत दोस्तनि खे पसंदि ईंदी। वरी महिरबानी कुर्ब तव्हांजा।